أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا. رب السماوات والأرض وما بينهما الرحمن وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا. يوم يقوم الروح والملائكة صفا لا يتكلمون إلا من أذن له الرحمن إلا من أذن له الرحمن وقال صوابا. ذلك اليوم الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا. إنا أنذرناكم عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا. صدق الله العظيم. جزاک اللہ. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. اللہم صلی علی محمد و آل محمد. اواں سبنی کے اواں جی پانچ میزبان اقرا پرویز طرفاں ایک برو بیہر مہمان رمضان جی نے خوبصورت محفل میں بھلی کار چوں تھا. ہمیشہ جیاں پانچی ہن خوبصورت محفل جو آغاز کیو آہے ایک خوبصورت کیرت ساں کاری حافظ محمد جمال جی آواز میں انہن کے اسی بھلی کار چوں تھا. ماشاءاللہ ساں خوبصورت انداز میں جیئں تو اساں ماشاء اللہ ساں ٹرانسمیشن جو آغاز تھو ہے ऐं ॿिए पासे असां पंहिंजी ट्रांसमिशन जे आगाज़ में हिकु ख़ुशख़बरी बि ॾियणु चाहींदासीं. असां पंहिंजनि तमामु नाज़रीन सां इहा ख़ुशख़बरी शेयर करणु चाहींदासीं. मुंहिंजा को होस्ट यानी आमिर शाह
आमिर भाउ अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि, पर आमिर भाउ जे घर में माशाल्लाह सां अल्लाह साईं जी रहमत जो नुज़ूल थियो आहे। माशाल्लाह सां उन्हनि जे घर में उन्हनि खे न्याणी पैदा थी आहे। सो असां पंहिंजी पूरी टीम पूरी KTN सत पारां उन्हनि खे मुबारकबाद ॾियूं था। ऐं उन्हनि जा जेके फॉलोवर्स, उन्हनि जा जेके माशाल्लाह सां उन्हनि जी ॾाढी सुठी फ़ैन फॉलोइंग आहे, त अव्हां सभिनी खे बि या गुड न्यूज़ असां ॾियणु चाहींदासीं। सो यकीनन ही रहमतुनि ऐं बरकतुनि ऐं ख़ुशियुनि जो महीनो आहे। सो अव्हां खे उन्हनि जे लाइ ख़ुशूसी उन्हनि खे पंहिंजी दुआउनि में यादि रखिणो आहे त अल्लाह ताला हिन रहमत जे सदके उन्हनि जे घर में खोड़ सारियूं ख़ुशियूं उन्हनि खे ॾिसणु नसीब फ़रमाए। इलाही आमीन। ऐं उन्हनि जी न्याणी जा नसीब बहितरीन करे इंशाअल्लाह, इलाही आमीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। अॼु माशाल्लाह सां 13हों रोज़ो अव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर हिन 13हें रोज़े जूं, हिन 13हें रमज़ानुल मुबारक जे रोज़े जूं खोड़ सारियूं मुबारकूं ॾींदासीं। ऐं इन दुआ सां गॾु पंहिंजे प्रोग्राम जो बि आगाज़ कंदासीं, छाकाणि त असां बसि सम्झो हाणे हिन रमज़ान जे महीने जे उन विच ते उन बिल्कुलु पीक पॉइंट ते अची पहुचण वारा आहियूं, जंहिंखां पोइ ही रमज़ान कीअं गुज़री वेंदो असांखे का ख़बर ई न पवंदी। सो अगेन उन्हनि तमामु माण्हुनि खे असां ख़ुशूसी ताक़ीद करणु चाहींदासीं जिन अञा ताणी बि हिन महीने जो जेको हक़ु आहे, हिन महीने जी इबादतुनि जो जेको हक़ु आहे, उहो अदा नाहे कयो, त यकीनन उहे पंहिंजनि इबादतुनि खे हाणे जीअं चइबो आहे न बेल्ट्स ॿधी छॾनि, छाकाणि हाणे स्पीड पकिड़ण वारो वक़्तु अची वियो आहे। सो उन हवाले सां अव्हांखे ज़रूरु असीं दरख़्वास्त कंदासीं त पंहिंजनि इबादतुनि, पंहिंजनि नेकियुनि में वाधारो कयो। ऐं इंशाअल्लाह अल्लाह साईं असां सभिनी खे इहा तौफ़ीक़ अता करे जो असां इन महीने जो इंशाअल्लाह हक़ अदा करे सघूं। अॻिते वधंदासीं माशाअल्लाह सां। जीअं असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सेगमेंट्स हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ऐं नामी ग्रामी असांजा जेके नात ख़्वान हूंदा आहिनि, मनक़बत ख़्वान, उहे असां सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि। असांजो किचन जो सेगमेंट हूंदो आहे ऐं उन किचन जे सेगमेंट में मुख़्तलिफ़ रेसिपीज़ ठहंदियूं आहिनि। ॿिए पासे असांजा जेके समूरा स्पॉन्सर्स आहिनि, पंहिंजे प्रोग्राम जे आगाज़ में ई असां पंहिंजनि समूरनि स्पॉन्सर्स जा बि थोरा हितां आहियूं, जंहिंमें मिज़ान कुकिंग ऑयल हुजे, बेक पार्लर हुजे, या असांजा ॿिया जेके प्रोडक्ट आहिनि जंहिंमें पाकुला फ्लेवर्ड मिल्क खां वेंदे नसीम मसाला वारा आहिनि, उन्हनि सभिनी जा बि असीं इलाही थोरा हितां आहियूं। सो अॻिते वधंदासीं ऐं कुझु देरि खां पोइ किचन जे तरफ़ बि वधंदासीं, पर हिते असां सां गॾु हिकु ॿिया महिमान मौजूदु आहिनि। ऐं जीअं त किरत खां पोइ असीं अहमद बारी ताला जी तरफ़ वधंदा आहियूं, त सभ खां पहिरियां असां उन्हनि खे वेलकम कंदासीं ऐं उन्हनि खे वलीकार कंदासीं। अज़ीज़ुद्दीन खाकी साहब असां सां मौजूदु आहिनि, सो असां उन्हनि खे वलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप, खैरियत से हैं? माशाल्लाह। बिस्मिल्लाह करते हैं हमद बारी ताला से। जी, सआदत हासिल कर रहा हूँ। बिस्मिल्लाह। या खुदा खालिक़े जहाँ तू है, या खुदा खालिक़े जहाँ तू है, या खुदा जहाँ तू है, या खुदा खालिक़े जहाँ तू है। सुभान अल्लाह, माशाल्लाह, जज़ाकल्लाह। अज़ीज़ुद्दीन खाकी साहब बेहतरीन अंदाज में हमद बारी ताला पेश करें ऐं माशाल्लाह सां ऐं खाकी तुझ पे करम ख़ासि हुआ है। ऐं इन लाइन खे जेकर ॾिसजे त इन में को शक न आहे, हीउ रमज़ान जो जेको ई महीनो आहे, इन खां वॾी असांजे लाइ नेमत नथी थी सघे, इन खां वॾी असांजे लाइ का ॿी अता नथी थी सघे, छाकाणि त अल्लाह ताला असांखे हिकिड़ो त हूंदो आहे न कंहिंखां का शइ घुरी करे वठणु, हिकिड़ो हूंदो आहे पाण हुर्तो कंहिंखे ॾियणु, ऐं उहा जेका शइ पाण हुर्तो ॾिनी वेंदी आहे उनजी ख़ुशी अलॻि हूंदी आहे। त हीउ महीनो असां ते इलाही गुनाहगार माण्हू आहियूं, बेशक असां अल्लाह साईं खां छा घुरंदासीं त अल्लाह साईं असांखे मौक़ा फ़राहम कयो त जीअं असां तव्हांजी बारगाह में पेश थी करे माफ़ी घुरूं, पर अल्लाह ताला असांखे पाण हीउ ख़ूबसूरत महीनो ॾिनो आहे। न सिर्फ़ु ख़ूबसूरत महीनो, पर उहो महीनो जंहिंमें असांखे हर क़दम ते हिकु त नेकियूं करण जो मौक़ो मिले थो,
न सिर्फ़ु इहो पर असांखे पंहिंजनि तमामु गुनाहनि खां बख़्शाइण जो बि मौक़ो मिले थो. सो इंशाअल्लाह अल्लाह पाक खां दुआ आहे त परवरदिगार इन महीने जे सदके असांजे तमामु गुनाहनि खे माफ़ फ़रमाए. इलाही आमीन. अॻिते वधंदासीं छाकाणि त हाणे किचन जे सेगमेंट जो वक़्तु थियो आहे. कुझु किचन ॾे बि हलंदासीं ऐं मिज़ान किचन में असां सां गॾु माशाअल्लाह सां हमेशह जीअं शेफ़ नादिया इज़हार हिकु भेरो ॿीहर मौजूदु आहिनि. सो अदी खे असीं वेलकम कंदासीं. अस्सलाम वालेकुम. कहिड़ा हाल आहिनि भेण? ठीकु आहियो? वालेकुम सलाम इकरा. ठीक बिल्कुल. तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अब बिल्कुलु ठीकु ठाक. पर लॻे थो कल्ह मां थधो पाणी पी छॾियो आहे त उन मुंहिंजो गलो वठी छॾियो आहे. बसि एतिरो थोरी बैड सीन थी आहे. हूअं अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ख़ैरियत सां ठीकु ठाक. तव्हां अॼु माशाअल्लाह ॾाढा प्यारा था लॻो. मां हूअं त ऑलरेडी तव्हांखे कॉम्प्लीमेंट ॾेई चुकी आहियां पर सभिनी जे साम्हूं बि ॾियणु घुरिजे. सो माशाअल्लाह एज़ ऑलवेज़ इलाही प्यारा पियो लॻो. सो अॼु जी रेसिपीज़ जी तरफ़ वधंदासीं. छा रेसिपीज़ ठही रहियूं आहिनि बिल्कुलु? अॼु जी असांजी मिज़ान किचन में जेकी रेसिपी ठही रही आहे उहा आहे चीज़ी पेरी बाइट्स. अरे नाइस. यस. या असांजी अॼु हिकिड़ी डिश आहे मतिलबु? बिल्कुलु अॼु असांजी हिकिड़ी डिश आहे. चलो बहितरीन. त असांजी हीअ त हूअं मिज़ान कुकिंग ऑयल में त ऑब्वियसली ही ठहंदी त पोइ मिज़ान कुकिंग ऑयल में ठहे थी त इहा शइ बि फॉर श्योर आहे. हर चीज़ मिज़ान में अच्छी लगती है. अच्छा तव्हां डिश जो नालो ॿुधायो अगेन प्लीज़. चीज़ी पेरी बाइट्स. ओके. हे त ॾाढा मज़े जा हूंदा ऐं स्पेशली जेके चीज़ लवर्स आहिनि त पोइ उन्हनि जे लाइ त मुंहिंजे ख़्याल सां बिल्कुलु अलर्ट थियण वारी ॻाल्हि थी वई. छाकाणि हिन में त उहो वधि में वधि चीज़ जो यूज़ थींदो आहे. छाकाणि इट मस्ट बी फील तव्हांखे अचे न की तव्हां चीज़ी बाइट्स खाओ था. ईअं ई आहे. हा बिल्कुलु. चलो बहितरीन. सो जेके इंग्रीडियंट्स आहिनि ऐं समूरियूं जेके बि शयूं आहिनि उहे असां थोरी देरि खां पोइ अव्हांजी तरफ़ ईंदासीं ऐं पूरा जेकी पूरी रेसिपी आहे उहा अव्हां खां मालूम कंदासीं. ऐं हाणे असां हिकु भेरो ॿीहर अदा आमिर खे इलाही मुबारक ॾींदमि. अलाह साईं उन्हनि खे मुबारक महीने में अलाह साईं उन्हनि खे न्याणी जी नेमत सां नवाज़ियो आहे ऐं उन्हनि अलाह साईं उन्हनि जी न्याणीअ जा नसीब सुठा कंदो. इलाही आमीन. वाक़ई में इहा असांजे सभिनी जे लाइ इलाही ख़ुशी जी ॻाल्हि आहे. एंड हूअं हींअर त उहो असांजो प्रोग्राम न ॾिसंदा हूंदा पर असां ज़रूरु चवंदासीं आमिर भाउ खे की असांजो प्रोग्राम ज़रूरु ॾिसनि. बिकॉज़ असांजे रेफरेंस सां असांजे एक्चुअली तवसुत सां असांजा जेके तमामु व्यूअर्स आहिनि आई एम श्योर उहे बि खोड़ सारियूं दुआऊं ऐं खोड़ सारियूं मुबारकूं मोकिलाईंदा हूंदा आमिर भाई जी तरफ़. सो वंस अगेन उन्हनि खे खोड़ सारी मुबारकूं खोड़ सारा कंग्रेचुलेशन्स. ऐं अलाह साईं उन्हनि जे नसीब जे सदके खोड़ सारियूं ख़ुशियूं उन्हनि खे नसीब कंदो इंशाअल्लाह. इलाही आमीन. ऐं तव्हां ॾाढो सुठो वर्ड हूअं इस्तेमालु कयो त हिन मुबारक महीने में अलाह साईं पंहिंजी मुबारक रहमत उन्हनि जे घर में नाज़िल फरमाई आहे. सो माशाअल्लाह माशाअल्लाह बहितरीन. अॻिते वधंदासीं ऐं माशाअल्लाह सामने बारी ताला असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे चुका आहियूं ऐं अज़ीज़ुद्दीन ख़ाकी साहब असां सां गॾु ई मौजूदु आहिनि. सो असां उन्हनि खे हिकु भेरो ॿीहर दरख़्वास्त कंदासीं त हू असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि. सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. निगाहों में समाया है मदीना, निगाहों में समाया है मदीना के ज़हनो दिल पे छाया है मदीना की ज़हनो दिल पे छाया है मदीना. ज़मीं पर है ये एक जन्नत का टुकड़ा, ज़मीं पर है ये एक जन्नत का गोशा, खुदा ने खुद सजाया है मदीना, खुदा ने खुद सजाया है
مدینہ ہے جبریل امی خادم وہاں کے ہے جبریل امی خادم وہاں کے مقدر خوب لایا ہے مدینہ مقدر خوب لایا ہے مدینہ نگاہوں میں سمایا تصور جب کیا طیبہ نگر کا وہاں کا تصور جب کیا طیبہ نگر کا بہت نزدیک پایا ہے مدینہ بہت نزدیک پایا ہے مدینہ کوئی زائر یہ آ کر مجھ سے کہہ دے ہاں کہہ دے کوئی زائر یہ آ کر مجھ سے کہہ دے چلو خاکی بلایا ہے مدینہ چلو خاکی بلایا ہے مدینہ نگاہوں میں سمایا ہے مدینہ سبحان اللہ جزاک اللہ ماشاء اللہ عزیز الدین خاکی صاحب ونس اگین ماشاء اللہ सां पंहिंजे ایک مخصوص انداز میں بہترین طریقے सां ہم نعت شریف پڑھندے سو ناظرین انشاءاللہ ईंदड़ सेगमेंट्स में भी कुछ ॿिया महिमान असां सां गॾु हूंदा कुछ सवाल जवाब भी पुछंदा उन्हनि खां इंशाअल्लाह अव्हांखे असां सां गॾु ई रहणो आहे हिते वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो भलीकार सुनंदासीं अवां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर महिमान रमज़ान ट्रांसमिशन में भलीकार चऊं था ऐं माशाअल्लाह सां असां पंहिंजे ॿिए सेगमेंट में हींअर दाख़िल थी चुका आहियूं ऐं जीअं त हर सेगमेंट में असांजा जेके गेस्ट हूंदा आहिनि महिमान हूंदा आहिनि उहे तब्दील थी वेंदा आहिनि ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त ख़ूबसूरत आवाज़नि खे असां अॻिते आणियूं ऐं उन आवाज़नि सां असीं बि लुत्फ़अंदोज़ थियूं अवां बि लुत्फ़अंदोज़ थियो सो हींअर असांखे ॿिनि नौजवान नंढड़ा ई चवंदमि मां बिल्कुलु माशाअल्लाह सां यंग यूथ आहे ख़ुशूसन जॾहिं मां यंग ॿारनि खे एॾो अॻिते ॾिसंदी आहियां ऐं इन इस्लामिक एरिया जी तरफ़ ॾिसंदी आहियां पोइ उहा नात ख़्वानी हुजे उहा मनक़बत ख़्वानी हुजे उहा नोहा ख़्वानी हुजे त दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे कि माशाअल्लाह सां अॼुकल्ह जी जेके असांजी यूथ आहे उहा इन्हनि ॿियनि तमामु शयुनि खे छॾे करे इस्लाम जी तरफ़ अचे पई उन्हनि शयुनि तरफ़ अचे पई जंहिंसां हू अल्लाह साईं सां पंहिंजे राब्ते खे मज़बूत करे सघनि था ऐं सही राह ते हली सघनि था सो ॿ माशाअल्लाह सां नंढड़ा नौजवान असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं मां उन्हनि खे वेलकम कंदसि सभ खां पहिरियां असां सां गॾु हाफ़िज़ मोहम्मद नौसिन मौजूदु आहिनि सो आपको खुश आमदीद कहते हैं ऐं ॿिए पासे असां सां गॾु बिलाल कादरी भी मौजूद आहिनि सो बिलाल आपको भी खुश आमदीद कहते हैं माशाअल्लाह से आप दोनों तो बड़े यंग्स हैं और अभी हम लोग ऑफ एयर आप लोगों की आवाज़ सुन रहे थे बहुत खूबसूरत आप दोनों पढ़ते हैं
تو پہلے بلکہ پہلے ہم لوگ کچن سے ہو کر آتے ہیں اور کچن سے فری ہو جانے کے بعد پھر ہم آپ لوگوں کی طرف بڑھیں گے. ناظرین ایک بار ॿीहर किचन जी तरफ़ हलूं पिया छाकाणि त जेके शइ असां बार बार चवंदा आहियूं रेसिपीज़ नॉर्मली ॿ हूंदियूं आहिनि उन में टाइम लॻंदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं कि फर्स्ट या सेकेंड ब्रेक में एटलीस्ट रेसिपी तव्हांखे ॿुधाए छॾियूं कहिड़ा इंग्रीडियंट्स इस्तेमालु थियनि था उहो सभु अव्हांखे ॿुधाए छॾियूं ताकी हिकु पासे असांजी जेका डिश आहे उहा तयारु थींदी रहे ऐं ॿिए पासे असां माशाल्लाह सां जेके असांजो ॿियो सिलसिलो हूंदो आहे नात ख़्वानी जो मनक़बत ख़्वानी जो या जेके उलमाए कराम असां सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि सां गॾु ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हूंदो. सो मिज़ान किचन जी तरफ़ वधंदासीं ऐं अदी खां पुछंदासीं कि हिकु त अगेन रेसिपी ॿुधाए छॾनि अॼु जी असांजी डिश छा आहे छाकाणि त जिन असांखे हींअर जॉइन कयो आहे उहे बि ॾिसी ऐं ॿुधी वठंदा ऐं इंग्रीडियंट्स बि ॿुधायूं उहे ॾाढा मज़ेदार इंग्रीडियंट्स मूंखे नज़र अचनि पिया हितां खां त. जी बिल्कुलु. हिकिड़ा असांजी जेकी रेसिपी आहे उनजो नालो आहे चीज़ी पेरी बाइट्स. चीज़ी पेरी बाइट्स यादि करे छॾियो. 3 नाला आहिनि ठीकु आहे पर इहा रेसिपी हिकिड़ी अथव परेशान न थी. रेसिपी हिकिड़ी आहे पर नाला हिन जा 3 आहिनि. बिल्कुलु. अच्छा उन जे लाइ असांखे खपनि जेके वॾा मिर्च हूंदा आहिनि सावा. सही. हे वारा. जी बिल्कुलु. इहे सावा मिर्च असांखे वॾा वारा खपनि 10 खां 12 अदद हुजनि ऐं उन जे लाइ असांखे खपे चिकन जो कीमो 300 ग्राम्स आहे असां वटि. ठीकु आहे. ऐं उन जे लाइ असांखे खपे शिमला मिर्च हिकु अदद उहे मां हींअर चॉप कयां पई अञा ऐं बंदगोभी खपे अधु हुजे नंढी उनखे बि तव्हां चॉप करे वठो ऐं उन जे लाइ लूणु खपे ऐं ब्लैक पेपर खपे 1 टेबल स्पून. चीज़ खपे असांखे मोज़रेला ऐं चेडर ॿई चीज़ असां हिन में यूज़ कंदासीं. जी. ऐं मैदो खपे कोट करण लाइ इनखे मां लिक्विड फॉर्म में कंदमि कोट कंदीमांसि ऐं उन खां पोइ ब्रेड क्रम्स आहिनि उन में असां कोट करे ऐं जेको असांजो कीमो हूंदो उनखे जी बिल्कुलु पहिरियां कीमे खे फ्राए कंदासीं प्रॉपर. फ्राए करण खां पोइ जेके सॼा असांजा इंग्रीडियंट्स आहिनि उहे असां हुन में विझंदासीं. शिमला मिर्च बंद गोभी ऐं लूणु कारा मिर्च इहे सभु असां हिन में कुक करे ऐं उन खां पोइ जेके असांजा मिर्च आहिनि उन में फिलिंग कंदासीं चिकन जी ऐं जेके असांजी चीज़ आहे मोज़रेला ऐं चेडर ॿिन्ही जी असां उन में फिलिंग कंदासीं. उन खां पोइ मैदे जो कोट करे ऐं ब्रेड क्रम्स जो कोट करे असां हुनखे डीप फ्राए कंदासीं. ऐं हूअं पेरी बाइट्स चीज़ी पेरी बाइट्स खां वधीक इन जो इहो नालो न हुजणु घुरिजे चिली चीज़ पेरी बाइट्स अहिड़ो नालो न हुजणु घुरिजे छाकाणि हिन में एक्चुअल जेको यूज़ आहे उहो चिली जो यूज़ थो थिए मिर्च हिन में यूज़ थियनि था. हूअं इहे मुंहिंजे ख़्याल सां स्पाइसी न आहिनि हूंदा. न इहे स्पाइसी न हूंदा आहिनि. ओके. इन करे ऐं स्पाइसी न हूंदा आहिनि ऐं उन जे अलावा जॾहिं असां हिन में इहे शयूं फिलिंग कंदासीं कीमे जी ऐं चीज़ जी त इन जो टेस्ट अञा वधीक यानी ॾाढो सुठो ईंदो ऐं चीज़ त तव्हांखे ख़बर आहे त एवरीवन इज़ लवर इन में कोई डाउट न आहे. त हीअ तक़रीबन उहा केतिरी देरि जी रेसिपी आहे अगरि असां ठाहिण चाहियूं था? लॻंदो छो जो पहिरियां असांखे कीमो कुक करिणो आहे उन खां पोइ वरी फ्राए करणो आहे. कीमो अलॻि सां पहिरियां कीमे जो मसालो अलॻि सां ठहंदो ऐं जेके शयूं तव्हां ॿुधायूं जीअं कैबेज वग़ैरह पियल आहिनि इहे सभु शयूं उन में पहिरियां फ्राए थींदियूं उन खां बाद में उहो मसालो उन जे अंदरि वेंदो. उन खां पोइ फिलिंग थींदी कीमे जी ऐं चीज़ जी पोइ असां उनखे वरी डीप फ्राए कंदासीं. डीप फ्राए कंदो. परफेक्ट आहे. सो ही बेसिकली मिज़ान कुकिंग ऑयल में डीप फ्राए थी करे इहे चीज़ी पेरी बाइट्स ठहंदा. सुपर एक्साइटेड हूअं मां मिर्च न आहियां खाईंदी बट इंशाल्लाह आई विल ट्राई कि मां स्पाइसी न आहिनि हूंदा इहे तव्हां बि खाई सघो था ऐं मां बि खाई सघां. अच्छा कुझु मूंसां थोरो अलाए छा नेचुरल इशू चइजे या छा चइजे कुझु शयूं मूंखां खाइजंदियूं न आहिनि. मतिलबु मां चाहे करे बि न खाए सघंदी आहियां. हिकु ॿ त इवन मां उन ॾींहुं तव्हांखे ॿुधायूं बि हुयूं जीअं मां मच्छी न खाईंदी आहियां. सो सभु शौक़ु थींदा आहिनि तूं मच्छी न खाईंदी आहियां. मां माश जी दाल मां न खाईंदी आहियां. उहे मूंखां मिर्च न खाइजंदा आहिनि त आई डोंट नो छो. सभु फेवरेट शयूं जेके मुंहिंजियूं आहिनि उहे तव्हां न खाईंदा पर असां ॿिन्ही जी ॾाढी सुठी आहे माशाल्लाह. ऐं जीअं तव्हां हींअर बि ॾिसो पिया इवन ऑफ कैमरा बि माशाल्लाह सां असांजी ॾाढी सुठी बॉन्डिंग आहे. सो इट्स ओके असांजी चॉइसिस नथियूं मैच थियनि. सो कोई मसलो न आहे. चलो बहितरीन आहे हिकिड़ी डिश जेकी उहा तव्हांखे बि वणंदी आहे ऐं मूंखे बि वणंदी आहे. बिरयानी बि ऐं जेके मैक्रोनी पास्ता बि असांजो ॿिन्ही जो फेवरेट आहे. मैक्रोनी इन तरह जी डिशेस डेफिनेटली फेवरेट हूंदियूं आहिनि. सो असां पंहिंजी डिश पंहिंजी रेसिपी जो अॼु जी रेसिपी जो आगाज़ कंदासीं. मिज़ान कुकिंग ऑयल में ही बहितरीनु रेसिपी ठाहिणु वञी रही आहे.
सो इंशाल्लाह टाइम टू टाइम असां वधीक इन हवाले सां जेके अपडेट्स हूंदा उहे बि अव्हां खां वठंदा रहंदासीं। हाणे असां पंहिंजा माशाल्लाह सां असांजा जेके ॿ नंढड़ा सा महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि जी तरफ़ वधंदासीं। ऐं सभ खां पहिरियां असां हलूं था, आई थिंक बिलाल ज़्यादा छोटे हैं तो पहले छोटे से आगाज़ करते, बड़ों से नहीं छोटों से स्टार्ट करते हैं। सो बिलाल कादरी असां सां मौजूद हैं और बिलाल मैं आपको दरख्वास्त करूँगी हमद बारी ताला या फिर आप मेरे ख्याल से नात सुनाएंगे। बिस्मिल्लाह। रोक लेती है आपकी निस्बत तीर जितने भी हम पे चलते हैं, रोक लेती है आपकी निस्बत तीर जितने भी हम पे चलते हैं, ये करम है हुजूर का हम पर आने वाले अज़ाब टलते हैं और रोक लेती है आपकी निस्बत तीर जितने भी हम पे चलते हैं, ये करम है हुजूर का हम पर आने वाले अज़ाब टलते हैं। और अब कोई क्या हमें गिराएगा, हर सहारा गले लगाएगा, हमने खुद को गिरा लिया है वहाँ, गिरने वाले जहाँ संभलते हैं, हमने खुद को गिरा लिया है वहाँ, गिरने वाले जहाँ संभलते हैं और अपनी औकात सिर्फ इतनी है, कुछ नहीं बात सिर्फ इतनी है, कल्बे टुकड़ों पे उनके पलते थे, अभी टुकड़ों पे उनके पलते हैं, कल्बे टुकड़ों पे उनके पलते थे, अभी टुकड़ों पे उनके पलते हैं, ये करम है हुजूर का हम पर आने वाले अज़ाब टलते हैं, रोक लेते हैं आपकी निस्बत तीर जितने भी हम पे चलते हैं, रोक लेती है आपकी निस्बत तीर जितने भी हम पे चलते हैं, और ये करम है हुजूर का हम पर आने वाले अज़ाब टलते हैं। सुभान अल्लाह, माशाल्लाह। बिलाल कादरी माशाल्लाह सां जितना ही नंढा लगन पिया उतरी दमदार इन्हनि जी आवाज़ आ। आप देखने में छोटे हैं लेकिन आपकी आवाज़ में माशाल्लाह माशाल्लाह बहुत ही खूबसूरत अंदाज़ और ख़ूबसूरत तरीके से आपने नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई। ऐं यकीनन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत ही आहे जेका असांखे
हिकु त बेशक असांजे लाइ इन खां वधीक इन खां वॾो ॿियो को एज़ाज़ नथो थी सघे त असां उन नबी जा उम्मती आहियूं जेको जंहिंजी वजह सां असांजी बख़्शिश यकीनी आहे, इन में को शक न आहे। जॾहिं क़यामत जे रोज़ जॾहिं हर कोई पंहिंजे बारे में पंहिंजे लाइ सभ खां वधीक कंसर्न हूंदो आहे, हर इंसान खे उन वक़्तु न माउ पीउ खे सुञाणींदो, न पीउ माउ खे, न भाउ पुटु, कोई बि रिश्तो कंहिं बि रिश्ते खे न सुञाणींदो। उन वक़्तु हर इंसान खे रुॻो पंहिंजी पहल हूंदी ऐं हिकु इंसानु हिकु शख़्स हूंदो जेको जंहिंजी ज़बान ते हिकिड़ो कलाम जारी हूंदो आहे, उहो कलाम हूंदो उम्मती जो। सो अवां सोचे सघो था, असीं सोचे सघूं था त असां केतिरा न ख़ुशकिस्मत ऐं केतिरा न ख़ुशि नसीब आहियूं जो असांजी बख़्शिश असांजे तमामु गुनाहनि जी बख़्शिश कराइण वारो उहो नबी आक़ाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जेको इन पूरी इन सॼे जहां लाइ ऐं न सिर्फ़ु इन जहां लाइ पर ॿिन्ही जहाननि जे लाइ रहमतुल लिल आलमीन आहे। बेशक ऐं मूंखे हिते ई रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्हनि खां कंहिं सवाल पुछियो हुयो, रमज़ान जे महीने जे हवाले सां ई उन्हनि खां सवाल पुछियो वियो हुयो त हिन महीने में हूअं त मुंहिंजे ख़्याल सां ॾिठो वञे हर अमल बहितरीनु अमल आहे ऐं हर अमल जी जेका जज़ा आहे उहा उन खां वधीक बहितरीनु आहे। जीअं त आमिर भाउ अक्सर इहो अल्फाज़ इस्तेमालु कंदा आहिनि त हीउ बोनस वारो महीनो आहे, त हिन महीने में जेकर ॾिठो वञे त हिन महीने में कहिड़ो बहितरीनु अमल थी सघे थो। ॾिठो वञे त हर अमल बहितरीनु आहे, जंहिंसां तव्हांजे दिलि खे सुकून मिले थो, जंहिंसां तव्हांजे दिलि खे राहत मिले थी, उहो यकीनन बहितरीनु अमल आहे। पर पोइ बि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जॾहिं इहो सुवालु पुछियो वियो त हिन महीने जो सभ खां बहितरीनु अमल कहिड़ो आहे, त उहो ॾाढो आसानु अमल आहे। तव्हां यकीन कयो उहो ॾाढो आसानु अमल आहे, जेकर असीं उहो करे वठूं त शायदि असांजी जेका ईंदड़ ज़िंदगी आहे उहा इलाही आसानु थी वेंदी। ऐं उन में तव्हांखे सिर्फ़ु ॿ ई कम करणा आहिनि। हिकु त पंहिंजे पाण खे गुनाह खां बचाइणो आहे, न सिर्फ़ु गुनाह खां बचाइणो आहे पर ॿी ॻाल्हि इहा त पंहिंजे पाण खे गुनाह जी सोच खां बि बचाइणो आहे। त हाणे इन सां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सिर्फ़ु गुनाह खां नाहे असांखे छॾिणो या गुनाह खां परे नाहे रहणो, पर असांखे गुनाह जी सोच खां बि परे रहणो आहे। इहे ॿ अमल अगरि असां करे छॾिया आहिनि, इन्हनि ॿिनि अमलनि जी इन पूरे महीने में असां प्रैक्टिस करे वरिती त मूंखे हिन ॻाल्हि ते पूरो यकीन आहे, पूरी उमेदु आहे त असांजे लाइ जेको ईंदड़ वक़्तु हूंदो उहो इलाही आसानु थी वेंदो। छाकाणि सिर्फ़ु हिकिड़ो गुनाह ई आहे जेको असांखे हिकु ग़लति डायरेक्शन में वठी वेंदो आहे, जेको असांखे अलाह साईं खां परे कंदो आहे, जेको असांखे नेकी खां परे कंदो आहे। सो उमेदु था कयूं त अलाह ताला इन्हनि तौफ़ीक़ात में असां जिन में इज़ाफ़ो करे ऐं असां इन्हनि तमामु शयुनि ते क़ाबू करे सघूं। सो इंशाल्लाह ॿी बि माशाल्लाह सां ॿिया महिमान हाफ़िज़ मोहम्मद मोहसिन बि असां सां मौजूदु आहिनि, पर उन्हनि खां बि नात ॿुधंदासीं छाकाणि हाणे ते ब्रेक जो वक़्तु थियो आहे। अवां सभिनी खे असां सां गॾु ई रहणो आहे। ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर हाज़िर थींदासीं। ॾिसंदा रहो मेहमान रमज़ान। जी नाज़रीन, अवां सभिनी खे असां हिकु भेरो ॿीहर हिन ख़ूबसूरत महफ़िल में भली कार चऊं था मेहमान रमज़ान ट्रांसमिशन। ऐं उन हवाले सां जीअं त ब्रेक ते वञण खां अॻु रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ही मां हिकु हदीस कोट कई आहे। उन हवाले सां ॿुधायो त असांखे हिन रमज़ान जे महीने में जेकर को बहितरीनु अमल करिणो ई आहे, जिथे नेकिन जो अमल बहितरीनु अमल आहे, उते गुनाहनि खां पंहिंजे पाण खे रोकणु, गुनाहनि जी सोच खां इवन पंहिंजे पाण खे रोकणु बि हिकु बहितरीनु अमल कंसिडर कयो वेंदो आहे। सो जीअं त ही जेको रोज़ा असांजा रोज़ा हूंदा आहिनि, बेसिकली असांजो रोज़ो सिर्फ़ु खाइण पीअण खां परहेज़ करण जो रोज़ो न आहे, पर असांजो रोज़ो असांजे हर हिकु उज़वे जो, असांजी अखियूं हुजनि, असांजी ज़बान हुजे, असांजा कन हुजनि, हर हिकु शइ जो रोज़ो हूंदो आहे। त इहो असां ते इहो फ़र्ज़ु आहे रोज़े दौरान त असां पंहिंजनि अखियुनि खे उन्हनि बुरनि शयुनि खां महफ़ूज़ रखूं जेके असांखे न ॾिसणु घुरिजनि, पंहिंजनि कननि खे हर हिकु जीअं ग़ीबत वग़ैरह जूं शयूं आहिनि उन्हनि सभिनी खां महफ़ूज़ रखूं त जीअं असां पंहिंजे रोज़े खे बचाए सघूं। ऐं साॻी ॻाल्हि ज़बान जी, त असां पंहिंजी ज़बान जो जेको इस्तेमालु कयूं उहो एतिरो न मिठो इस्तेमालु कयूं जो असां पंहिंजी हिन ज़बान सां कंहिंखे का तकलीफ़ न पहुचाए सघूं। इलाही नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इन्हनि शयुनि ते जेकर असीं अमल पहिरां थी वञूं त यकीनन असांजे लाइ असांजी ज़िंदगी गुज़ारणु ॾाढो आसानु थी वेंदो आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। कुझु ॿियनि महिमाननि असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, त सभ खां पहिरियां असां उन्हनि खे भली कार चवंदासीं। असां सां गॾु अल ख़िदमत जे डेप्यूटी मैनेजर मिस्टर सलमान अली, हू असां सां मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां उन्हनि खे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो अवां? ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह, ॾाढी ख़ुशी थी अवां असां सां गॾु अॼु मौजूदु आहियो। अल ख़िदमत जी ऑर्गेनाइज़ेशन खे माशाल्लाह रिप्रेज़ेंट कयो था ऐं अव्हांखे माशाल्लाह सां रमज़ान, छाकाणि असांजी त फर्स्ट टाइम मुलाक़ात आहे, त अव्हांखे रमज़ान जे महीने जी अॼु 13हों रोज़ो आहे, उनजी बि खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि माशाल्लाह। सो इंशाल्लाह ओवरऑल जेका अल ख़िदमत जूं हींअर हिन पूरी NGO जे हवाले सां कुझु डिटेल्स बि
भी मालूम कंदासीं ऐं असां सां गॾु ई आहिनि सलमान अली सोनन सां वधी ॻाल्हि ॿोल बि कंदासीं पर उन खां पहिरियां असां सां हिकु ॿियो नंढो महिमान बि मौजूदु आहे उन्हनि जी तरफ़ वधंदासीं ऐं हाफ़िज़ मोहम्मद मोहसिन खे असीं सभ खां पहिरियां दरख़्वास्त कंदासीं त हू असांखे नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि बिस्मिल्लाह अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं मेरे आका का रोज़ा मदीने में है मेरे आका का रोज़ा मदीने में है मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं मेरा दीन और दुनिया मदीने में है मेरा दीन और दुनिया मदीने में है या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अर्श अज़म से जिसकी बड़ी शान है रोज़ाए मुस्तफ़ा जिसकी पहचान है रोज़ाए मुस्तफ़ा जिसकी पहचान है जिसका हम पल्ला कोई मुअल्ला नहीं जिसका हम पल्ला कोई मुअल्ला नहीं एक ऐसा मोहल्ला मदीने में है जिसका हम पल्ला कोई मुअल्ला नहीं एक ऐसा मोहल्ला मदीने में है या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह फिर मुझे मौत का कोई खतरा न हो मौत क्या जिंदगी की भी परवाह न हो मौत क्या जिंदगी की भी परवाह न हो काश सरकार एक बार मुझसे कहें काश सरकार एक बार मुझसे कहें अब तेरा जीना मरना मदीने में है अब तेरा जीना मरना मदीने में है मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं मेरे आका का रोज़ा मदीने में है मेरे आका का रोज़ा मदीने में है
माशाल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाफ़िज़ मोहम्मद मोहसिन इलाही ख़ूबसूरत नात पेश कंदे ऐं ही त उहा नात आहे जेका यकीनन हर दिल अज़ीज़ जंहिंखे चइबो आहे, हर दिल अज़ीज़ नात आहे, हर माण्हू जी इहा फेवरेट नात आहे। ऐं इहो इन जो रीज़न इहो आहे त यकीनन मेरी उल्फ़त मदीने से क्यों ना हो, छाकाणि त इन में को शक न आहे असांजी उल्फ़त अहिड़े नबी सां आहे त उन मदीने सां असांजी उल्फ़त छो न हूंदी। माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। अॻिते वधंदासीं ऐं जीअं त असां हिन ब्रेक जे आगाज़ में ई इंट्रोडक्शन करायोसीं सलमान अली, डेप्टी मैनेजर अल ख़िदमत फाउंडेशन असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो हिकु भेरो ॿीहर उन्हनि खे भली कार चऊं था ऐं इन ई हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। मुख़्तलिफ़ वेलफेयर एसोसिएशन्स आहिनि जेके काफ़ी एक्टिवली पार्टिसिपेट कनि थियूं ऐं काफ़ी एक्टिवली उन्हनि जी पार्टिसिपेशन असांखे हींअर सोसाइटी में नज़र अचे पई। अल ख़िदमत जी छा पार्टिसिपेशन आहे, अल ख़िदमत जे बारे में वधीक ॼाणींदासीं। सभ खां पहिरियां आगाज़ कंदासीं। सभ खां पहिरियां त उहे तमामु असांजा नाज़रीन जिन खे अल ख़िदमत जे बारे में ख़बर न आहे उन जे बारे में ॿुधायो अल ख़िदमत फाउंडेशन आहे छा, कॾहिं उनजो आगाज़ थियो, केरु उन्हनि जा बानियान आहिनि, इन हवाले सां ॿुधाईंदा हलिजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेसिकली अल ख़िदमत फाउंडेशन नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे। 1990 में इन जी बुनियाद रखी वई। मोहतरम निमतुल्लाह ख़ान साहब जेके कराची जा मेयर भी रहा, उन्होंने इन जी बुनियाद रखी। सही सही। इन वक्त अल ख़िदमत फाउंडेशन 7 एरियाज़ ऑफ वर्क में कम करे रही आहे, जंहिंमें ऑर्फन केयर यतीम ॿारनि जी कफ़ालत जो शोबो आहे, हेल्थ केयर जंहिंमें अल ख़िदमत जा हॉस्पिटल्स, मेडिकल कैंप्स ऐं जेके हेल्थ सां रिलेटेड इशूज़ आहिनि। इन के अलावा डिज़ास्टर मैनेजमेंट, को भी डिज़ास्टर अची थो वञे, चाहे वो कुदरती आहे या हादसाती तौर ते रोड हादसा आहिनि, इन में अल ख़िदमत जो वॉलंटियर्स जो वॾो नेटवर्क मौजूदु आहे। कोशिश ये हूंदी आहे त 5 खां 10 मिनट जे अंदरि रैपिड रिस्पॉन्स जे थ्रू असां उन जाइ ताईं पहुचूं जाते इहो डिज़ास्टर आयो आहे। चौथों असांजो शोबो आहे माइक्रो फाइनेंस, इस्लामिक माइक्रो फाइनेंस, जेके असां मवाख़ात जो नालो ॾिनो आहे, जंहिंमें बिला सूद कर्ज़ ॾींदो वेंदो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके बेरोज़गार हूंदा आहिनि, सलाहियत हूंदी आहे पर बेरोज़गार हूंदा आहिनि, उन्हनि नौजवाननि खे बिला सूद कर्ज़ ॾिनो वेंदो आहे। उन खां अलावा असां वटि क्लीन वाटर डिपार्टमेंट आहे, जंहिंमें जिन इलाइक़नि में पाणी जी परेशानी आहे, ख़ासि तौर ते जेके शहरी इलाइक़ा आहिनि उन में अल ख़िदमत फिल्ट्रेशन प्लांट्स हणे थी। उन खां अलावा जेके रूरल एरियाज़ आहिनि, जीअं थरपारकर आहे, थरपारकर में पाणी जो इशूज़ तव्हांखे ख़बर आहे त तमामु घणो ख़तरनाक रहियो आहे। अल ख़िदमत जा तक़रीबन 50,000 खां वधीक पाणी जा प्रोजेक्ट इन वक़्तु थरपारकर में लॻी चुका आहिनि, जिन में वाटर वेल्स आहिनि, सोलर सबमर्सिबल पंप्स आहिनि, इलेक्ट्रिकल सबमर्सिबल पंप्स आहिनि। इन खां अलावा आख़िरी जेको असांजो डिपार्टमेंट आहे उहो कम्युनिटी सर्विसिस जो आहे, जंहिंमें कम्युनिटी सां रिलेटेड तमामु घणा कम, जंहिंमें राशन डिस्ट्रीब्यूशन रमज़ान में तमामु वॾो कमु थींदो आहे, सर्दी में जेके विंटर पैकेजिस, गरम कपिड़ा ऐं गरम बिस्तर डिस्ट्रीब्यूशन थींदी आहे। उन खां अलावा दीवाली ऐं क्रिसमस में जेको आहे जेके नॉन मुस्लिम्स हूंदा आहिनि, ओकेजनल बेसिस जेके बिल्कुलु डेफिनेटली ईद गिफ्ट ते तक़रीबन ये 7 एरियाज़ आहिनि जंहिंमें अल ख़िदमत फाउंडेशन पंहिंजो कम करे रही आहे। सही। ओवरऑल अगर तव्हां 7 एरियाज़ असांखे ॿुधाइनि, हिन में हिकु त सभिनी खां एक्टिवली कहिड़े एरिया में हींअर तव्हां कमु करे रहिया आहियो, ऐं ख़ासि तौर ते अगरि असां कोविड जी सूरत हाल ॾिसूं, छाकाणि त हींअर कोविड असांजा जेके ओवरऑल जेके बि ऑर्गेनाइज़ेशन असीं ॾिसूं त उन्हनि जा जेके बि प्लान्स हूंदा उन्हनि सभिनी खे उन्हनि साइड ते रखी करे हींअर कोविड जी जेके मेन रिक्वायरमेंट्स आहिनि उन्हनि शयुनि खे फुलफिल करण लाइ उन्हनि स्टेप्स वधाया आहिनि, वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन स्पेशली। इन हवाले सां मां छा ॿुधाईंदा? तव्हांजो पहिरियों क्वेश्चन हुयो त अल ख़िदमत कहिड़े एरिया में घणो कमु करे रही आहे। फोकस एरिया अल ख़िदमत फाउंडेशन जो ऑर्फन केयर डिपार्टमेंट आहे। इन वक़्तु अल ख़िदमत फाउंडेशन 14,000 खां वधीक यतीम ॿारनि जी कफ़ालत करे रही आहे। इहो बि ज़रूरु पुछंदी हलंदमि त छा सिर्फ़ु जीअं तव्हां थरपारकर जो ज़िक्र कयो त इहो सिंध ताणी महदूद आहे या पाकिस्तान समूरनि सूबनि में? अल ख़िदमत फाउंडेशन सॼे पाकिस्तान में मौजूदु आहे। पाकिस्तान भर में 14,000 यतीम ॿार स्पॉन्सर्ड आहिनि अल ख़िदमत जे बिहाफ ते। इन में हिकु ऐड कंदे हलां त अल ख़िदमत फाउंडेशन सिर्फ़ु पाकिस्तान में न बल्कि पाकिस्तान खां ॿाहिरि बि कमु करे रही आहे। जीअं बर्मा रोहिंग्या में इशूज़ थिया, उन में अल ख़िदमत फाउंडेशन रिलीफ फराहम कयो। शाम में प्रॉब्लम्स थिया, उते अल ख़िदमत फ्री पोएं ॾींहंनि में आई थिंक इंडोनेशिया में सैलाब आयो, अल ख़िदमत फाउंडेशन उते पहुची करे उन्हनि खे रिलीफ कयो। त बेसिकली हाणे इहो अल ख़िदमत फाउंडेशन इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन बणिजी वई ऐं पाकिस्तानी क़ौम जो वॾो ज़बरदस्त रिस्पॉन्स आहे इन हवाले सां। अच्छा, ऑर्फन केयर जो मां ॿुधायां पियो 14,000 यतीम ॿार अल ख़िदमत स्पॉन्सर कया आहिनि ऐं इहो कमु कंटिन्यूज़ आहे। इन जी अहमियत मां नाज़रीन खे पंहिंजी ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान में इन वक़्तु 42 लख यतीम ॿार आहिनि जेके परेशान आहिनि बग़ैर कंहिं वारिस जे, या वारिस आहे त सिर्फ़ु वालदा आहे। हाणे वालदा जी एतिरी अप्रोच न हूंदी आहे जो ॿार खे
तरबियत सां गॾु गॾु उनजो फाइनेंशियल इशूज़ बि सॉल्व करे। त अलख़िदमत फाउंडेशन जी ज़िम्मेदारी खईं, 2012 में इन प्रोग्राम जो आगाज़ कयो। इब्तिदा में 3000 4000 हिन वक़्तु 14000 ॿार जेके यतीम ॿार स्पॉन्सर्ड आहिनि। इहो तव्हां अगेन पूरे पाकिस्तान जे हिसाब सां ॿुधायो था। अच्छा, अगरि स्पेसिफिकली छाकाणि तव्हां हींअर असीं सिंध में मौजूदु आहियूं, स्पेसिफिकली जेकर सिंध जो ज़िक्र कयूं त कहिड़नि कहिड़नि शहरनि में उहे यतीम खाना, उहे ऑर्फन हाउसिस तव्हांजा मौजूदु आहिनि? सिंध में तक़रीबन 4500 यतीम ॿार स्पॉन्सर्ड आहिनि। ऐं अलख़िदमत जो ऑर्फन केयर प्रोग्राम 2 डिपार्टमेंट्स में हले थो। हिकिड़ो ऑर्फन फैमिली सपोर्ट प्रोग्राम आहे जंहिंमें ऑर्फन ॿार पंहिंजे वालदा सां गॾु घर में ई रहंदो आहे। उनजी फाइनेंस, उनजी एजुकेशन, उनजी हेल्थ, उनजे मामला दीगर में प्रॉपर ईअं न आहे त सिर्फ़ु पैसा चेक ॾेई ऐं जान छॾाइण, ईअं न आहे। प्रॉपर हिकिड़ो FSO फैमिली सपोर्ट ऑर्गेनाइज़र उन्हनि जी निगरानी लाइ मौजूदु हूंदो आहे, उनजी वालदा सां बि राब्ते में हूंदो आहे त ॿार खे कोई इशू त न आहे, ॿार खे मेडिकल से रिलेटेड कोई इशू त न आहे। ॿार उहो FSO स्कूल सां बि राब्ते में हूंदो आहे त ॿार जी एजुकेशन जी परफॉर्मेंस कीअं आहे, चेक एंड बैलेंस करे असांखे रिपोर्ट कंदो आहे। असां वरी प्रॉपर डोनर खे रिपोर्ट कंदा आहियूं त तव्हांजो जेको स्पॉन्सर्ड ॿार आहे इन क्लास में आहे, उनजी इहा सिचुएशन आहे। ऐं इहो सॼो ऑनलाइन सिस्टम बि ठहियलु आहे, ERP सिस्टम जेके असां चवंदा आहियूं। त डोनर घर वेठे पंहिंजे ॿार जी परफॉर्मेंस खे ॾिसी सघे थो, पंहिंजी हेल्थ जी पोजीशन खे ॾिसी सघे थो। त तमामु ऑर्गेनाइज़ सेटअप आहे। अच्छा, ॿियो ऑर्फन केयर जो असांजो डिपार्टमेंट उहो आगोश जे नाले सां उहो रेज़िडेंशियल प्रोजेक्ट्स आहिनि, जंहिंखे तव्हां ऑर्फनेज चयो। असां हुनखे बेसिकली ऑर्फनेज न चवंदा आहियूं, असां हुनखे आगोश होम चवंदा आहियूं। उन में ॿारनि खे असां अकोमोडेट कंदा आहियूं। उन में स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज़ हूंदियूं आहिनि। ग्राफिक्स हिन वक़्तु मौजूदु न आहिनि, त मां तव्हांखे ॾेखारियां त तमामु ज़बरदस्त तरीक़े सां इन कराची जो हिकिड़ो मुतवसित तबिके जो फैमिली जेको सिस्टम हूंदो आहे उहो बेयर नथो करे सघे जेको असां हुन ॿार खे फैसिलिटेट कंदा आहियूं। तव्हां नालो ॿुधो हूंदो, कराची में ड्रीम वर्ल्ड रिज़ॉर्ट आहे, तमामु वॾो रिज़ॉर्ट आहे। उनजी एनुअल पिकनिक उन ॿारनि जी असां ड्रीम वर्ल्ड रिज़ॉर्ट में कराईंदा आहियूं। त अहिड़ी लग्ज़री लाइफ उन ॿारनि खे ॾींदा आहियूं, छो जे असल में यतीम बाप वालिद जे साए सां महरूम हूंदो आहे। त ज़ाहिर आहे डेफिनेटली उनजी साइकोलॉजिकल इफेक्ट, उनजो नफ़्सियाती प्रॉब्लम्स उहो ऑलरेडी डिक्रीज़ थी वेंदो आहे। अगर उन कैफ़ियत में अची वेंदो त उहो पोइ बुराई जी तरफ़ हली वेंदो, पोइ मुआशरे जे लाइ सोसाइटी लाइ बिगाड़ जो सबब बणिजी सघे थो। एहसास महमूरी जी तरफ़ बिल्कुलु डेफिनेटली ज़रूरी आहे कि उन्हनि खे उन हिसाब सां तव्हां उहे फैसिलिटीज़ प्रोवाइड कयो ताकि उहो जेको फैक्टर आहे ख़ुदा न ख़ास्ता ॿार जे ज़हन में अगरि नंढे हूंदे खां ई उहो एहसास महरूमी वारो फैक्टर अची वञे त पोइ उनखे मुंहिंजे ख़्याल सां साइकोलॉजिकल जेके इफेक्ट्स जी तव्हां ॻाल्हि कयो त पोइ तव्हां उनखे ओवरकम नथा करे सघो। एक्टिविटी बि उनखे अगरि काई नथी मिले न त उहो ग़लति एक्टिविटी वेंदी। ॿार खे एक्टिविटी खपे, ज़ाहिर आहे नौजवानी आहे या नंढपण में हूंदो आहे त ॿार खे एक्टिविटी खपंदी हूंदी आहे। एक्टिविटी उनखे सही न मिलंदी त उहो ग़लति लाइन ते वेंदो ऐं डेफिनेटली उहो मुआशरे जे लाइ मां त सम्झा थो त एटम बम जी कैफ़ियत रखे थो। माशाल्लाह जीअं तव्हां स्टेट ऑफ द आर्ट जी ॻाल्हि कई त इहे त वाक़ई में इंतहाई क़ाबिल तारीफ़ अमल आहे। ऐं असांजे जेके बि असांजी ओवरऑल NGOs आहिनि, नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, उहे इन तरह जो कमु कनि थियूं। त हिन वक़्तु इन्हनि शयुनि जी बेशक ज़रूरत बि आहे ऐं स्पेशली असां उन्हनि तमामु माण्हुनि खे रिक्वेस्ट बि कंदासीं जेके हींअर असांजनि KTN जी स्क्रीन जे थ्रू ॾिसनि पिया त तव्हां ॾिसी सघो था अलख़िदमत फाउंडेशन जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि, जेके जिन जिन जॻहनि ते इन्वेस्टमेंट आहे त अवां बि जेकर का पार्टिसिपेशन करणु चाहियो था, कंहिं क़िस्म जी हेल्प करणु चाहियो था त यकीनन कीअं कॉन्टेक्ट करे सघिजे थो उहो बि असां आख़िर में पुछंदासीं। हींअर छाकाणि त कोविड हॉट टॉपिक लॻो पियो अनफॉर्चुनेटली, बल्कि असांखे हींअर ब्रेक वठिणो आहे। सो इंशाल्लाह इन ॻाल्हि खे ईअं ई कंटिन्यू रखंदासीं इन क्वेश्चन खां। सो नाज़रीन तव्हांखे असां सां गॾु ई रहणो आहे ऐं ब्रेक खां पोइ असां ॿीहर हाज़िर थींदासीं। असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, मां सभिनी खे असां हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। मिज़ान जे किचन में असीं हींअर मौजूदु आहियूं ऐं माशाल्लाह सां मां पंहिंजी सीट ते वेठल हुअसि पर मूंखां रहिजी न सघियो। एॾी मज़ेदार हिते न फिलिंग ऐं बैटर ऐं इहे सभु शयूं ठही रहियूं आहिनि त एॾो इंट्रस्टिंग लॻे पियो त मां चयो चलो भला वञी करे ॾिसजे ऐं तव्हांखे बि डेफिनेटली ॾेखारिजे, छाकाणि हीअ हिन में टेक्निकल शइ आहे। सो ॿुधाईंदा हलिजो किथे असीं पहुता आहियूं, छा रहिजी वियो आहे, छा थी वियो आहे। फिलिंग्स मां काफ़ी करे छॾियूं आहिनि बिल्कुलु, पर मां तव्हांखे पोइ बि हिकु करे ॾेखारियां ताकी अंदाज़ो थिए त हिनखे कीअं असांखे फिल करिणो आहे। अच्छा, हिनखे अंदरां हिन जस्ट तव्हां कटिंग कई आहे या हिनखे अंदरां थोरो क्लीन बि कयो आहे? हा बिल्कुलु, मां हिन जा जेके उहो हुया फ्लेक्स उहे सॼा मां हिन जा कढी छॾिया आहिनि। सही, उन खां पोइ हे असांजी चीज़ आहे, मां हिनखे स्लाइस वांगुरु ॾिसो त तव्हां हीअं हिनखे कद्दूकश न आहे करिणो। अच्छा, हा हिन तरीक़े सां असां हिन में चीज़ अगरि कद्दूकश करे विझिजे त उन सां कोई न प्रॉब्लम कोई बि न आहे, पर हे छो जो इन में ईअं इजी टू गो आहे, बिल्कुलु स्लाइस फॉर्म में आहे ऐं इन जी ओवरऑल मिर्च जी जेका फॉर्म आहे उहा बि ईअं स्ट्रेट आहे त उन हिसाब सां उन जे बेटर आहे। बिल्कुलु ठीकु आहे। त हे तव्हांजो चीज़ अची वियूं आहे जेको तव्हां हिते हिन जी फिलिंग ठाही हुई जंहिंमें कीमो आहे असांजो ऐं ॿियूं असांजूं वेजिटेबल्स जेके हुयूं। बिल्कुलु, हा बिल्कुलु, सभु जेके असां उहे कुक करे
ऐं हितां ॾिसी सघो था। अच्छा, हिन जो तव्हां मसालो स्पाइसी रखियो हूंदो कीअं? हिन न मां हिन जो मसालो एतिरो स्पाइसी नाहे रखियो। अच्छा, बसि मां हिन में लूणु ऐं ब्लैक पेपर यूज़ कयो आहे। ओके, बसि हुन खां अलावा बसि वेजिटेबल्स आहिनि ऐं ॿियो कुझु बि स्पाइसिस मां हिन में पर हूअं असां वटि इहो ऑप्शन आहे अगरि कंहिंखे इहो स्पाइसी खाइणो हुजे त तव्हां हिनखे स्पाइसी बि करे था सघो। मां हिनखे एतिरो स्पाइसी नाहे कयो। हुन खां पोइ असां हिनखे हा हिकिड़ो हाणे तव्हां जेको कोट कंदव उहो सॼो बि ॿुधाए छॾियो ताकी असांजे नाज़रीन खे इहा शइ क्लियर थी वञे। अच्छा, हीउ जेको असांजो बैटर ठहियल आहे इहो छाजो ठहियल आहे इहो ॿुधाए छॾियो। हे असां मैदे जो बैटर ठाहियो आहे ऐं हिन में असां बसि थोरो लूणु ऐं थोरा हिन में बि थोरा कारा मिर्च टेस्ट लाइ ताकी असांजो जेको मथे हुन जो कोट थींदो उहो फिको न लॻे असांखे। बिल्कुलु बिल्कुलु, हा उनजे लाइ। अच्छा, त हाणे जॾहिं डीप फ्राई थींदा मिज़ान कुकिंग ऑयल में त उन खां पोइ त हिन जी जेका सॼी चीज़ हूंदी उहा मेल्ट थींदी आहे, ॾाढो जूसी ऐं ॾाढा मज़ेदार ठहंदा। सो आई एम वेरी मच श्योर कि उहे तमामु माण्हू जेके ख़ुशूसन रमज़ान जे ॾींहंनि में अहिड़ा मिर्च खाईंदा आहिनि, छाकाणि मिर्च वारा पकोड़ा बि ठहंदा आहिनि न, त जेका अहिड़ा पकोड़ा खाईंदा आहिनि उन्हनि जी त मुंहिंजे ख़्याल सां ईद थी वई, छाकाणि ॾाढी मज़ेदार रेसिपी लॻे पई ऐं वरी चीज़ी रेसिपी आहे। सो हिकिड़ो बसि अवां मुंहिंजे ख़्याल सां अच्छा असल में छा आहे मां हिनखे सभु कुझु करे एंड में मां हिनखे फ्राई कंदमि। बसि हिनखे फ्राई करिणो आहे। हिन खां पोइ आई होप सो कि सभिनी खे क्लियर थी वियो हूंदो ऐं इलाही ईज़ी आहे। होपफुली कि इनखे ज़रूरु अवां ट्राई बि कंदा। ऐं मिज़ान जे हींअर मां किचन में मौजूदु आहियां, हिते मां पंहिंजनि समूरनि स्पॉन्सर्स जो हिकु भेरो ॿीहर शुक्रिया अदा करणु चाहींदसि, जंहिंमें असांजो मिज़ान कुकिंग ऑयल असांजूं समूरियूं रेसिपीज़ मिज़ान कुकिंग ऑयल में ठहंदियूं आहिनि। ॿिए पासे बिग पार्लर दी पास्ता एक्सपर्ट अल्ट्रा रिच कोला नेक्स्ट पाकोला फ्लेवर्ड मिल्क ऐं उन समेत असां सां कोई आइसक्रीम एंड नसीम मसाला वारा, उन्हनि सभिनी स्पॉन्सर्स जा असीं थोराइता आहियूं ऐं अवांजा बि थोराइता आहियूं। एॾी मज़ेदार रेसिपीज़ असां अव्हांखे खारायो था। सो अवां हिनखे कंटिन्यू रखो, कुझु देरि खां पोइ असां अव्हां जी तरफ़ ॿीहर बि ईंदासीं ऐं हिन जेका एक्चुअल फॉर्म हूंदी उन में ॾिसंदासीं ऐं असां पंहिंजी सीट जी तरफ़ वापसि हलंदासीं, छाकाणि ॿिए पासे असांखे कुझु ॿियनि महिमाननि बि जॉइन कयो आहे। सो हिते मां ज़रूरु उन्हनि खे बि वेलकम करणु चाहींदसि ऐं हींअर असां सां गॾु ताबिश महमूद सुल्तानी साहब मौजूदु आहिनि। सो असां उन्हनि खे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि अव्हां जा? ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो अव्हां? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक, खैरियत। आपकी तरफ आते हैं, थोड़ी देर बाद आपकी तरफ आते हैं। माशाल्लाह सां सलमान अली अल खिदमत फाउंडेशन जा डेप्यूटी मैनेजर उहे असां सां मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां मुख़्तलिफ़ सवाल जवाब बि जारी हुया। सो उन्हनि सां इन ई हवाले सां वॾी ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू रखंदासीं। ऐं ब्रेक ते वञण खां अॻु असां कोविड जो ज़िक्र कयो हुयो। हींअर असांजी जेके ओवरऑल वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि जी जेको कोविड में पार्टिसिपेशन आहे उहा काफ़ी एक्टिवली नज़र अचे पई। अवां ॿुधाईंदा जो अल ख़िदमत जी छा पार्टिसिपेशन आहे हींअर कोविड जे हालात में ख़ुसूसन? बेसिकली असां ॾिसूं त अल ख़िदमत फाउंडेशन त ज़ाहिरा डिज़ास्टर जो मां ज़िक्र कयो त को बि डिज़ास्टर ईंदो अल ख़िदमत एक्टिव रोल प्ले कंदी आहे। मार्च 18 डेट हुई, इन टाइम लॉकडाउन जी सिचुएशन थियणु शुरू थी त इब्तिदाई तौर ते अल ख़िदमत फाउंडेशन अवेयरनेस कैंपेन वॾे पैमाने ते हलाई, जंहिंमें मास्क ऐं सैनिटाइज़र्स ऐं डिस्टेंस जेको बि गवर्नमेंट या WHO जी पॉलिसी हुई वॾे पैमाने ते पम्फलेट्स सोशल मीडिया कैंपेन्स त कीअं तरीक़े सां इन वेव सां असां बची सघूं। उन खां पोइ जॾहिं ज़ाहिर सूरत हाल कंट्रोल न थी, लॉकडाउन लॻी वियो ऐं कोविड वायरस में सिचुएशन थोड़ी वधी वई त उन में ॿ जेके आहिनि सूरत हाल पैदा थियूं। हिकु त लॉकडाउन लॻी वियो त जेके डेली वेजिस वारा हुया, मज़दूर हुया, जेके कमु कंदा हुया, उहे तमामु तमामु हर्ट थी विया। अहिड़ा केसिस वाक़िया असांजे साम्हूं अचनि पिया त कंहिं ख़ुदकशी कई ॿारनि सां गॾु ऐं कंहिं कुझु कयो त तमामु क्रिटिकल सिचुएशन रही। ॿियो जेको एस्पेक्ट हुयो उहो मेडिकल जे हवाले सां हुयो त मेडिकली लोग डिस्टर्ब थियनि पिया, माण्हुनि खे ऑक्सीजन खपे, हॉस्पिटल में बेड खपे, उन्हनि खे प्लेटलेट्स खपनि, उन्हनि खे ब्लड खपे। त उन में अल ख़िदमत फाउंडेशन इब्तिदाई तौर ते तमामु जेके अल ख़िदमत जूं 250 खां वधीक एम्बुलेंसिस आहिनि, 60 खां वधीक हॉस्पिटल्स आहिनि ऐं 150 खां वधीक मेडिकल सेंटर्स जेके पाकिस्तान में हलनि था, सभु जेको आहे हुकूमत पाकिस्तान खे ऑफर करे छॾिया त तव्हां गवर्नमेंट छो जे उन वटि रिसोर्सिस घणा आहिनि, उन वटि ऑप्शंस घणा आहिनि, डायरेक्टली इन ऑपरेशन खे छो जे गवर्नमेंट लीड पई करे त अल ख़िदमत पंहिंजी सर्विसिस, पंहिंजा वॉलंटियर, पंहिंजा इदारा गवर्नमेंट जे हवाले कया त तव्हां कंहिं बि तरीक़े सां अगरि इनखे यूटिलाइज़ करे सघो त बिल्कुलु कयो। असांजा वॾा वॾा हॉस्पिटल्स क्वारंटाइन सेंटर में तब्दील थी विया
उन खां अलावा जेकी बि मेडिकली रिसोर्सिस असां वटि हुया टोटली असां गवर्नमेंट जे हैंडओवर कया, सेक्रेटरी सां मीटिंग करे उन खां हैंडओवर कया त अगरि कहिड़ी फैसिलिटेशन असां सां मिली सघे थी। माशाल्लाह बहितरीन आवाज़ उन खां अलावा सिलेंडर्स जी तमामु घणी सिचुएशन हुई, सिलेंडर्स वॾे पैमाने ते लखनि जी तादाद में सिलेंडर्स रखिया। उन खां अलावा हिकिड़ी कॉल ते असां उन्हनि जे घर में सप्लाई कया। उन खां अलावा उन्हनि खे फौरी तौर ते रिस्पॉन्स करण जी कोशिशि कई। कोविड टेस्ट तमामु घणी तादाद में फ्री में कया। इन वक़्तु बि सभ खां घटि रेट जेको कोविड जो आहे 3000 रुपया PCR टेस्ट अलखिदमत फाउंडेशन जो आहे, नो प्रॉफिट नो लॉस ते वो टेस्ट थी रहियो आहे। ज़बरदस्त। ऐं इहो कोई बि आउटसाइडर अची करे अलखिदमत जी लैब्स यकीनन मौजूदु आहिनि, उहे लैब्स असांखे हर हंधि नज़र ईंदियूं आहिनि। सो उते अवां पंहिंजो टेस्ट बि कराए सघो था। हूअं ख़ुदा न ख़ास्ता जो इन टेस्ट कराइण जी इवन ज़रूरत ई पए, अल्लाह ताला उन्हनि समूरनि बीमारियुनि खे बि शिफ़ाया बि नसीब फरमाए इंशाअल्लाह। अच्छा, अवां एम्बुलेंसिस जो ज़िक्र कयो, मूंखे ॿुधाईंदा हलिजो जीअं त एम्बुलेंसिस मल्टीपल एम्बुलेंसिस आहिनि, उन्हनि जा कुझु न कुझु स्पेसिफिक हेल्पलाइन नंबर्स हूंदा आहिनि। अलखिदमत जो छा हेल्पलाइन नंबर आहे? बेसिकली अलखिदमत फाउंडेशन जो प्रॉपर फ्लीट सिस्टम आहे एम्बुलेंस। अलखिदमत जो एम्बुलेंस नंबर आहे 112। इन जे ज़रिए सां अलखिदमत कॉल करे सघो था। सॼे पाकिस्तान में अलखिदमत जो फ्लीट सिस्टम मौजूदु आहे। हिकिड़ी कॉल ते एम्बुलेंस 10 खां 15 मिनट में उहा एम्बुलेंस मौजूदु हूंदी आहे। ठीकु। हाणे छाकाणि त रमज़ान जो महीनो आहे ऐं रमज़ान जे महीने जे हवाले सां असांखे इहो बि ॿुधाईंदा हलिजो कहिड़ा एक्टिव प्रोजेक्ट्स तव्हांजा हलनि पिया ऐं उन्हनि प्रोजेक्ट्स ते ओवरऑल रिस्पॉन्स तव्हांखे कीअं रिसीव थिए पियो। छाकाणि ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू काफ़ी असांजो पाकिस्तान इन मामले में नंबर 1 ते ईंदो आहे डोनेशन्स जे मामले ते, ऐं काफ़ी माण्हू त डेफिनेटली कोशिशि कंदा आहिनि कि जेतिरी असां डोनेशन्स ॾेई सघूं था मैक्सिमम ॾियूं, माण्हुनि जी मदद थी सघे। इन में को डाउट न आहे। पाकिस्तानी इन मामले में इवन असांजा जेके ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि उन्हनि जी पार्टिसिपेशन इलाही साराह जोगी हूंदी आहे। सो अवां ॿुधाईंदा हलिजो कहिड़ा प्रोजेक्ट्स रिस्पॉन्स कीअं रिसीव थिए? तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई। पाकिस्तानी क़ौम असां चवंदा आहियूं त गुरबत आहे, सभु कुझु आहे, पर पाकिस्तान चैरिटी में अगरि कंपेयर कयूं एज़ GDP त पाकिस्तान दुनिया जा जेके 5 मुल्क आहिनि टॉप चैरिटी करण वारा इदारा उन में 3 नंबर ते ईंदो आहे। यानी असां त चैरिटी कॉन्फ्रेंसिस डोनर कॉन्फ्रेंसिस हर शहर में वञी कंदा आहियूं त असांखे अहिड़ा मंज़र ॾिसण खां ईंदा आहिनि त असां मज़दूर बि पंहिंजी हिकु चवंदो आहे त हिकु ॾींहं जी मुंहिंजी इहा सैलरी आहे, वेजिस हुनखे मिलियो आहे, हिकु ॾींहं जी सैलरी बि असांखे डोनेट कंदो आहे। ऐं इन खां अलावा असां हिकु जाइ ते मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कैंप हुयो फंड रेज़िंग कैंप हुयो कंहिं बि सिलसिले में, कंहिं कैंपेन जे सिलसिले में, त हिकिड़ो ॿार जेको पाण मस्जिद जे ॿाहिरि बैगिंग कंदा आहिनि, जेको माण्हुनि खां पैसा घुरंदा आहिनि, उन वटि नंढो प्यालो बि हुयो, उन में कुझु सिक्का हुया। असांजे कैंप में आयो ऐं असांखे कुझु चयईं कोन, उहो सिक्का उन में विझी ऐं भॼी वियो। शर्म जे करे अलाए छा त नंढड़ा पैसा आहिनि, इलाही पैसा हुन में पिया हुया, ॿ टे सिक्का हुया। डेफिनेटली मतिलबु अहिड़ा केसिस असां वटि साम्हूं अचनि था। पाकिस्तानी क़ौम तमामु घणो चैरिटी करे थी। अलखिदमत फाउंडेशन खे अनबिलीवेबल रिस्पॉन्स मिले थो। मां ॿुधायां त कोविड में तक़रीबन पाकिस्तान अलखिदमत फाउंडेशन 6-7 महीने जे अंदरि अंदरि 7 अरब रुपए 7 अरब रुपया जेके डिस्पर्स किया मुस्तहिकीन में। ऐं इन में वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे पाकिस्तानी क़ौम जो। ओवरसीज़ पाकिस्तानी ख़ासि तौर ते तमामु घणो रिस्पॉन्स कंदा आहिनि। ऐं असांजी हिकिड़ी कॉल ते हिकिड़ो डोनर 1 करोड़ रुपया असांखे ॾींदो आहे। अहिड़ी बि मिसालूं असां वटि मौजूदु आहिनि। एक्सीलेंट, माशाल्लाह माशाल्लाह। ऐं विद नो रिटर्न, यानी असां त उनखे कुझु नथा ॾियूं, उनजो ज़ाहिर आहे डेफिनेटली उहो अल्लाह सां पर उमीद हूंदो इन बदिले जो, पर तमामु ज़बरदस्त रिस्पॉन्स आहे। बसि हाणे छाकाणि त असां वटि टाइम बि घटि ॿुधो आहे, नात बि ॿुधणी आहे, वेंदे वेंदे बसि सिर्फ़ु असांखे इहो ॿुधाईंदा हलिजो उहे सभु माण्हू जेके अव्हांखे हींअर ॾिसनि पिया उहे अव्हां सां अलखिदमत फाउंडेशन सां कॉन्टेक्ट कीअं करे सघनि था त जीअं हू बि इन नेकी जे अमल में पंहिंजी कोई पार्टिसिपेशन करे सघनि। जी बिल्कुलु। अलखिदमत फाउंडेशन बेसिकली ऑनलाइन मौजूदु आहे www.alkhidmatsin.org। अलखिदमत सिंध जी वेबसाइट आहे, उन ते वञी जेके बि सर्विसिस आहिनि मालूमात बि मिली सघे थी, असां सां राब्तो बि थी सघे थो। हिकिड़ो असांजो डोनर सां रिलेटेड नंबर आहे 0335455667। इन सां राब्तो करे जेकी बि इंफॉर्मेशन आहे उहा इन नंबर ते बि मिली सघे थी। बस हिकिड़ी नंढड़ी अपील जेकी ऑर्फन केयर प्रोग्राम सां स्पेसिफिक मां कई त ऑर्फन केयर प्रोग्राम 4000 रुपया महाना ऐं 12000 रुपया सालाना सां हिकु यतीम ॿार जी कफ़ालत थी सघे थी। ऐं यतीम जी कफ़ालत जे हवाले सां मां तव्हांखे ऐड कंदो आहियां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाक़ाइदा ताक़ीद कई आहे त अगरि को यतीम ॿार जी कफ़ालत करे थो त क़यामत जे ॾींहुं उहो यतीम ॿार जी कफ़ालत करण वारो मां हीअं हूंदासीं जीअं ॿ आङिरियूं आहिनि गॾु। त तमामु घणो इन जो गुज़िरियल ॾींहुं इहा माशाल्लाह सां या हदीस कोट थी आहे, हिन में को शक न आहे। सभिनी खां वॾो नेकी जो अमल आहे कि यतीम जे कफ़ालत करणु। मिस्टर सलमान अली अलखिदमत फाउंडेशन जा डेप्यूटी मैनेजर असां सां गॾु मौजूदु हुआ। अव्हां जा लख थोरा ऐं अव्हां सभु जेके असां सां गॾु हींअर स्क्रीन जे थ्रू मौजूदु आहियो, अव्हां सभु जेकर कंहिंजी मदद करणु चाहियो था, कंहिंजी ज़िंदगियुनि में को तब्दीली आणणु चाहियो था त ज़रूरु अलखिदमत फाउंडेशन
फाउंडेशन सां राब्तो कयो ऐं इंशाल्लाह अव्हांखे हिन जो अजर ॾियण वारी ही दुनिया न आहे पर अजर ॾियण वारी ज़ात हूअ आहे, यकीनन उहा ज़ात तव्हांखे हिन जो बहितरीन अजर बि ॾींदी। अॻिते वधंदासीं छाकाणि त असां वटि वक़्तु इलाही घटि बचो आहे ऐं माशाल्लाह असां ताबिश महमूद सुल्तानी साहब असां सां मौजूद हैं। सो आपकी जानिब बढ़ेंगे और आपसे दरख्वास्त करेंगे, आप मेरे ख्याल से मनकबत या नात सुनाने जा रहे हैं। बिस्मिल्लाह करते हैं। बिल्कुल मैं पेश करता हूँ बीबी फातिमा ज़हरा सलाम अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। बिस्मिल्लाह पेश कीजिए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। हुसैन जिसके कदम पे सर को, हुसैन जिसके कदम पे सर को झुका रहा है वो फातिमा है। हुसैन जिसके कदम पे सर को झुका रहा है वो फातिमा है। रिदा में जिसकी हसन भी खुद को छुपा रहा है वो फातिमा है। रिदा में जिसकी हसन भी खुद को छुपा रहा है वो फातिमा है। सुला रही है वो शाहज़ादे मगर नहीं रुकते काम घर के। सुला रही है वो शाहज़ादे मगर नहीं रुकते काम घर के। वो जिसके बदले फरिश्ता चक्की चला रहा है वो फातिमा है। वो जिसके बदले फरिश्ता चक्की चला रहा है वो फातिमा है। समाज करिए शेर। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अली का चेहरा अली की आंखें अली का लहजा अली की बातें अली का चेहरा अली की आंखें अली का लहजा अली की बातें वो अली की बातें वो जिसके खाते खुदा अली को बना रहा है वो फातिमा है। वो जिसके खाते खुदा अली को बना रहा है वो फातिमा है।
प्यारी दिखाई जिसने तौहीद सारी, तौहीद की ये किरण है प्यारी दिखाई जिसने तौहीद सारी। खुदा नमाजों में जिसकी तस्बीह पढ़ा रहा है वो फातिमा है। खुदा नमाजों में जिसकी तस्बीह पढ़ा रहा है वो फातिमा है। खुदा नमाजों में जिसकी तस्बीह पढ़ा रहा है वो फातिमा है। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह। ताबिश महमूद सुल्तानी साहब खूबसूरत अंदाज में खातून जन्नत जनाब बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी शान में और उन्हनि जे फ़ज़ाइल सां भरपूर कलाम पढ़ी रहा हुआ। माशाल्लाह जज़ाकल्लाह। नाज़रीन ते हिकिड़े नंढड़े ब्रेक जो वक़्तु थियो आहे, असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, अवां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भली कार सूं था मेहमान रमज़ान ट्रांसमिशन में। उम्मीद था कयूं त अवां पूरी हिन ट्रांसमिशन खे यकीनन इंजॉय कयो हूंदो। ऐं अॼु माशाल्लाह सां उलमाए कराम त असां सां गॾु मौजूदु न हुया, पर अॼु असां कोशिशि कई छाकाणि त हीउ महीनो माशाल्लाह सां जीअं त नेकिन करण जो महीनो हूंदो आहे, हीउ महीनो उहो महीनो हूंदो आहे जंहिंमें न सिर्फ़ु अवां ॿियनि जी मदद कयो पर अवां पंहिंजनि समूरनि गुनाहनि खे माफ़ु करण लाइ बि क़दम खणंदा आहियो, इक़दामात खणंदा आहियो। त माशाल्लाह सां अॼु असां सां गॾु अल ख़िदमत फाउंडेशन जा डेप्यूटी मैनेजर मौजूदु हुआ। अवां सभु उहे तमामु माण्हू जेके साहिब इस्तिताअत आहिनि ऐं जेके जेकर कंहिंजी मदद करणु चाहिनि था, कंहिंजी हेल्प करणु चाहिनि था, त उम्मीद था कयूं त अवां ज़रूरु उन्हनि सां राब्तो कंदा ऐं ख़ुसूसन जेके यतीम ॿार आहिनि उन्हनि खे हींअर सभ खां वधीक जिन जी ज़रूरत आहे, उन्हनि खे हींअर कंहिं शफ़क़त जे हथ जी ज़रूरत आहे, त अवां ज़रूरु उन्हनि जी मदद कंदा ऐं उन्हनि जी तरफ़ अॻिते वधंदा। सो इनशाला छाकाणि असां वटि वक़्तु घटि बचो आहे ऐं कुझु ॿियनि नवनि महिमाननि बि असांखे जॉइन कयो आहे, सो उन्हनि जो ज़रूरु तारुफ़ कराईंदी रहंदसि, तारुफ़ कराईंदी हलंदसि। सभ खां पहिरियां असां सां गॾु सैयदा अंबर नक़वी मौजूदु आहिनि, ऑल द वे फ्रॉम हैदराबाद असां सां गॾु आयूं आहिनि। सो उन्हनि खे असीं भली कार चऊं था ऐं उन्हनि सां गॾु माशाल्लाह सां उन्हनि जा नंढड़ा उन्हनि जा फ़र्ज़ंद मिनाहिल अब्बास बि मौजूदु आहिनि, सो उन्हनि खे बि असीं भली कार चऊं था। ऐं ॿिए पासे असां सां गॾु हिकु ॿी महिमान बि मौजूदु आहे, उन्हनि जो बि मां वेलकम कंदी हलां। उन्हनि खे हानिया सलीम असां सां मौजूदु आहे। सो अवां सभिनी खे असीं भली कार चऊं था। कैसे हैं आप लोग, सब खैरियत से हैं, ठीक हैं आप? माशाल्लाह। सो असां नात खां आगाज़ कंदासीं सभ खां पहिरियां ऐं हानिया माशाल्लाह सां ऑफ कैमरा असां उन्हनि जो आवाज़ु ॿुधी रहिया हुआसीं, ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु आहे। सो सबसे पहले हानिया अवां खे असीं दरख़्वास्त कंदासीं, बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां बि सोहणो सरकारी दो कुर्बान वञावन रस्ते ता जंहिं रस्ते सां कुर्बदारी दो ओ जानब के अखिने में मजायो दिया गल सीनो बिछाए
महलऊ हो कर सोहणो हार सिंगारी दो कुर्बान वञाउन रस्ते ता जंहिं रस्ते सां कुर्बदारी दो ओ सब माण्हू ईद बारात में खुश असां पंहिंजे जे मिलाद में खुश ओ सब माण्हू ईद बारात में खुश असां पंहिंजे जे मिलाद में खुश हूं ॿियनि ईदनि खां वध ईद हुजे जंहिंमें मुंहिंजो मोहम्मद पाणींदो कुर्बान वञाउन रस्ते ता जंहिं रस्ते सां कुर्बदारी दो अॼु कुर्ब करे मुझे कखड़नि में मुझो चंद्र खां बि सोहणो सरकारी दो माशाल्लाह 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 बेहतरीन हानिया सलीम खूबसूरत नात शरीफ़ पेश कंदे आए हानिया मां तव्हांखे ॿुधायां अॼु इत्तफ़ाक़ आहे जो आमिर भाउ अॼु असां सां गॾु मौजूदु न आहिनि ऐं हू हींअर इनफैक्ट तव्हां बि हिन ॻाल्हि खे इंडोर्स कंदा त हू हींअर हुजनि हा त हू ॾाढो तलाश में हूंदा आहिनि न कि कोई अचे जेको सिंधी नातूं पढ़े मौलूद शरीफ़ पढ़े त हू ॾाढो ख़ुशि थियनि हा यकीनन सो अॼु हू मौजूदु न आहिनि असां सां गॾु माशाल्लाह सां इहो आहे कि अॼु हू छाकाणि त न आहिनि लेकिन इहो आहे कि हू छाकाणि कंहिं मसरूफ़ियात जे करे अॼु न अची सघिया लेकिन हू हुजनि हा त उन्हनि जी जॻह ते अॼु उन्हनि खे जेका तव्हांजी तारीफ़ करणी उहा मां थी करे छॾियां सो माशाल्लाह मां ॾाढो ख़ूबसूरत पढ़ियो ऐं यकीनन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे या उन्हनि जी आल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे त उन्हनि उन हवाले सां छा चइजे छाकाणि असांजी हीअ रूह जी ग़िज़ा आहे ऐं असांखे जेकर पंहिंजे पाण खे तरो ताज़ा रहणो आहे असांखे पंहिंजे ईमान खे मज़बूत रखिणो आहे त इन्हनि सभिनी शयुनि सां पाण खे जोड़े रखिणो आहे अॻिते वधंदासीं ऐं हाणे असां सां गॾु ॿी महिमान मौजूदु आहे सैयदा अंबर नक़वी ऐं टाइम वधीक असां वेस्ट किए बग़ैर उन्हनि जी तरफ़ वधंदासीं ऐं हाणे असां उन्हनि खे दरख़्वास्त कंदासीं त हू असांखे ॿियो कलाम ॿुधाइनि सो बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम कैसी हैं वैसे माशाल्लाह से आपके साथ मिनहाल अब्बास भी मौजूद हैं तो हम पहले मिनहाल से आगाज़ करें फिर आपकी तरफ आएँ क्या ख्याल है ऐसा कर लें चलें मिनहाल हम सबसे पहले आपसे आगाज़ करेंगे माशाल्लाह से और वैसे भी छोटे बच्चों को तो हम बहुत प्रमोट करते हैं सो बिस्मिल्लाह आप क्या सुनाने जा रहे हैं अभी मौला अली असगर की शान में एक कलाम है क्या बात है बिस्मिल्लाह 2 अशार हो जाएं अली असगर तू है मुश्किल में 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 अली करबला में जिसे दुश्मन ने कहा शेर जरी अली असगर तू है मुश्किल में अली सुभान अल्लाह तेरे दादा ने तो खैबर को खाड़ा असगर तूने इस्लाम को करबल में बचाया असगर तुझको शबीर ने मैदान में बुलाया असगर जैसे खैबर में नबी ने भी पुकारा था अली असगर तू है मुश्किल में अली हम तो अब्बास के परचम से दुआ करते हैं अपनी जाने अली असगर पे फिदा करते हैं दोनों हाजात के दर हमको अता करते हैं दोनों हैदर की शबाहत है खुदा के हैं वली अली असगर तू है मुश्किल में अली माशाल्लाह माशाल्लाह सांस ले पाए ना दुश्मन जो इशारा कर दूं
हाथ उठाऊं भी न मिट्टी को सितारा कर दूं, तुम अगर चाहो जहाँ सारा तुम्हारा कर दूं, बात ये मान लो हम छोटे बड़े सब हैं अली। क्या बात है, वाह वाह। अली असगर तू है मुश्किल में अली, सुभान अल्लाह, माशाल्लाह। चचा अब्बास के जैसा न जवां हूँ बाबा, भाई अकबर की तरह ना ही बड़ा हूँ बाबा, आज मैदान में मैं ऐसे लड़ूंगा बाबा कि सभी दुश्मन दी भी ये पुकारेंगे अली। अली असगर तू है मुश्किल में अली, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असगर तू है मुश्किल में अली, माशाल्लाह। अली असगर बहुत ही खूबसूरत, बहुत ही खूबसूरत। और माशाल्लाह मिनाल अब्बास इहा हूंदी आहे तरबियत, घर जी तरबियत, जॾहिं ॿार खे नंढे हूंदे खां तव्हां उन्हनि शयुनि में उन्हनि खे मसरूफ़ करे छॾींदा आहियो जेको असल असांजी ज़िंदगी जो असासो हूंदा आहिनि। ऐं माशाल्लाह से इसका बेशक इसका सारा क्रेडिट आपको जाता है। माशाल्लाह से आप सलामत रहिए माशाल्लाह से। और आपका कलाम, क्योंकि वक्त बहुत कम बचा है, हम चाह रहे हैं आपका कलाम मुकम्मल सुने, तो इंशाल्लाह ब्रेक से आकर आपका कलाम सुनेंगे। सो नाज़रीन थे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो वक्त थियो आहे, असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, अवां सभिनी खे असां हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। माशाल्लाह सां यकीनन हींअर अवां बि पंहिंजनि दस्तरख़्वाननि ते मौजूदु हूंदा ऐं क़बूलियत जूं घड़ियूं आहिनि। दस्तरख़्वान खे त तव्हां ज़रूरु सजाए छॾियो हूंदो, पर हाणे जंहिं शइ जी ज़रूरत आहे इन शइ जी ज़रूरत आहे अवां पंहिंजे ज़िक्र में वाधारो करे छॾियो। अवां अलाह साईं जो ज़िक्र कयो। क़बूलियत जूं घड़ियूं हूंदियूं आहिनि, जेका दुआ क़बूल कंदा, जेका दुआ घुरंदा, यकीनन उहा दुआ पंहिंजी अलाह साईं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाईंदो। आख़िरी ब्रेक असांजो ॾाढो शॉर्ट हूंदो आहे, सो जल्दी जल्दी बसि हिन खे वाइंड अप कंदासीं। सभ खां पहिरियां किचन जी तरफ़ वधंदासीं ऐं असांजी डिश ऑलमोस्ट रेडी थी वई आहे, इनफैक्ट डिश आउट बि थी वई आहे। सो उन जा अपडेट्स ज़रा मालूम करे वठूं। जी किथे पहुतासीं, छा असांजी डिश हींअर बिल्कुलु कंप्लीट आहे ऐं डिश आउट थी वई आहे। बहितरीन। बसि असां कैमरामैन खे चवंदासीं उनखे ज़रूरु स्क्रीन ते बि ॾेखारियो। इकरा खे मां चवंदमि त इहे तव्हां ज़रूरु ट्राई करे ॾिसजो अफ़तारी में। चलो बस पोइ अॼु इहो स्पेशली ट्राई कबा। जी बिल्कुलु बिल्कुलु। जीअं कि मां आगाज़ में ई ॿुधायो कि मां इहे मिर्च न आहियां खाईंदी, बट अॼु मां स्पेशली खाईंदमि ऐं मां ॿुधाईंदमि कि कीअं ठहियल आहिनि। सो थैंक यू सो वेरी मच। इंशाल्लाह मिज़ान किचन सां गॾु असीं सुभाणे ॿीहर डेफिनेटली ॿियनि रेसिपी सां गॾु सुभाणे ईंदासीं। ऐं हाणे टाइम वधीक वेस्ट किए बग़ैर असां अॻिते वधंदासीं। ऐं जीअं अंबर नक़वी असां सां मौजूदु आहे, सो असीं उन्हनि खे सभ खां पहिरियां दरख़्वास्त कंदासीं हू असांखे बहितरीनु कलाम ॿुधाइनि। बिस्मिल्लाह। नबी मौला मौला नबी मौला, नबी मौला मौला नबी मौला, सोना लगदा है नबी वाला, प्यारा लगदा है नबी वाला, सोना लगदा है नबी वाला, प्यारा लगदा है नबी वाला। किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले, नैयो भजदा है नबी वाला, सोना लगदा है नबी वाला। नबी मौला मौला नबी मौला, रब दा सोहना पाक पयंबर, कुल नबियां दा रहबर, सैयद सरवर शाफी महशर, आका साथी कौसर, सैयद सरवर शाफी महशर, आका साथी कौसर। पाक मोहम्मद दे चाचा के इसमें मुबारक, जदों चुमदा है नबी वाला, सोना लगदा है नबी वाला, प्यारा लगदा है नबी वाला, सोना लगदा है नबी वाला। नाद अली दा खैबर दे विच कीता वेद पयंबर, पढ़ के नासिर पाक नबी दा आया फातह खैबर, पढ़ के नासिर पाक नबी दा आया फातह खैबर। मार के मरहब नू ए दसिया पीर अली ने, हुए जी लड़दा है नबी वाला।
सोना लगदा है नबी वाला, प्यारा लगदा है नबी वाला, सोना लगदा है नबी वाला। जी करदा सरकार दा रोज़ा वेखण में भी जावा, अल्लाह दे महबूब दे दर तू झोलियां भर भर आवा। करदा कबूल खुदा सदके च नबी दे दुआवा, ओ जदों मंगदा है नबी वाला, प्यारा लगदा है नबी वाला, सोना लगदा है नबी वाला, प्यारा लगदा है नबी वाला। नबी मौला मौला नबी मौला, नबी मौला मौला नबी मौला। क्या कहने माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। ऐं हूअं त ही ॾाढो ख़ूबसूरत कलाम आहे ऐं हीअ हर ज़बान ते कलाम मुंहिंजे ख़्याल सां सुहिणा लॻंदा आहे। अरी वाला ऐं हाणे माशाल्लाह सां नबी वाला त इलाही बहितरीनु कलाम ऐं इलाही बहितरीनु तरीक़े सां हुनखे डेफिनेटली हुन कलाम हिकिड़ो अंदाज़ हर हिकु नुहा ख़ान, हर हिकु मनक़बत ख़ान, नात ख़ान जो हिकु अंदाज़ मुख़्तलिफ़ हूंदो आहे। सो माशाल्लाह सां इहे अताऊं हूंदियूं आहिनि ऐं सभिनी ते जेके अताऊं थियल हूंदियूं आहिनि उनजी छा ई ॻाल्हि कजे। अगेन उहा ई ॻाल्हि जेका गुज़िरियल ॾींहुं असां कई बि हुई, ख़ुशूसन त असां इबादतूं त कंदा आहियूं पर जंहिं शइ जो असांखे सभ खां वधीक ख़्यालु रखिणो हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त छा असां पंहिंजनि इबादतुनि जी हिफ़ाज़त कयूं था या न। हाणे उहा इबादत जी हिफ़ाज़त कीअं मुमकिन हूंदी आहे इहो असांखे ॾिसण जी ज़रूरत आहे, छाकाणि त रोज़ा त रखूं था, उन बुख ते असां सॼो ॾींहुं रहूं था, पर छा असां ॿियूं शयूं इन रोज़े खे मुकमल करण लाइ छा असां ॿियनि शयुनि ते ध्यानु ॾियूं था नथा ॾियूं, जंहिंमें असांखे कूड़ ॻाल्हाइण आहे। छा असां ईअं त न रोज़ा त रखूं था, सॼो ॾींहुं उन बुख ते रहूं था, पर असां पाण उन सां गॾु कूड़ बि ॻाल्हायूं था, ग़ीबत बि कयूं था, कंहिंजे असां कंहिं कमकार में या कंहिं मदद जे हवाले सां असांजी को पार्टिसिपेशन आहे। जेकर हिकु साइड तव्हां पॉज़िटिव हूंदा, हिकु साइड तव्हां नेगेटिव हूंदा त अलाह साईं खे तव्हां यकीन माणियो, अलाह साईं खे हिननि रोज़नि जी ज़रूरत न आहे, अलाह साईं खे तव्हांजे उन बुख जी हरगिज़ ज़रूरत न आहे। हिन रोज़े जो जेको असल मक़सदु हूंदो आहे उहो असांखे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं बेशक इन रोज़े जो जेको असल मक़सदु आहे उहो असांखे पंहिंजे नफ़्स खे क़ाबू करण जी ज़रूरत आहे, असांखे पंहिंजे ईमान खे मज़बूत बणाइण जी ज़रूरत आहे। सो इन्हनि तमामु शयुनि ते वधि खां वधि फोकस, वधि खां वधि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। सो उमेद था कयूं तव्हांखे अॼु जो प्रोग्राम इलाही पसंदि आयो हूंदो, छाकाणि हाणे तक़रीबन वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे ऐं माशाल्लाह सां इलाही अहम घड़ियूं हूंदियूं आहिनि, हर दुआ जी क़बूलियत जूं घड़ियूं हूंदियूं आहिनि। सो बसि वेंदे वेंदे हमेशह जीअं कोशिशि कंदासीं हिकु दुआया कलाम ज़रूरु शामिलु कयूं पंहिंजे प्रोग्राम में, त जीअं अवां बि असांजी हिन दुआ में शामिलु थियो ऐं वेठल जेके असांजा हिते सभु महिमान आहिनि उहे बि असांजे प्रोग्राम में ऐं असांजी हिन दुआ में शामिलु थियनि। सो हिकु भेरो ॿीहर अवां सभिनी खे अवां सभिनी जे थोराइती आहियां, अवां अॼु असांजे प्रोग्राम में माशाल्लाह सां शरीक थिया ऐं असांजे हिन ख़ूबसूरत महफ़िल जो, हिन ख़ूबसूरत इबादत जो हिसो बणिजा। सो इंशाल्लाह सुभाणे साॻे ई वक़्त ते सुभाणे अवां सभिनी सां ॿीहर मुलाक़ात थींदी ऐं तेसिताणी पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो। पंहिंजी मेज़बान इक़रा परवेज़ खे इजाज़त ॾिजो ऐं वेंदे वेंदे दुआया कलाम। बिस्मिल्लाह। ये आरज़ुआ मुझ सीने में, मुझे लाश दफन ते मदीने में, ये आरज़ु सब जिया सीने में, मुझे लाश दफन ते मदीने में, कया हासिल गज जिसादत मां सरकार जे रोज जी ज़ियारत मां, कया हासिल गज जिसादत मां सरकार जे रोज जी ज़ियारत मां, अच मौत रमज़ान महीने में, मुझे लाश दफन ते मदीने में, हिया आरज़ू आ मुझ सीने में, मुझे लाश दफन ते मदीने में, जेके दिल पर जो आदरणो मिलियो देखे जन्नत में अखरड़ो मिलियो,
जेके दिल बर जो आदरणो मिलियो देखे जन्नत में आखरड़ो मिलियो कुल चार पड़ी व्या सफीने में मुझो लाश दफन ते मदीने में हिया आरज़ू आ मुझे सीने में मुझो लाश दफन ते मदीने में रियाज़ुल जन्नत में नफिल पड़ा हथ जोड़ अदब सा सलाम पड़ा रियाज़ुल जन्नत में नफिल पड़ा हथ जोड़ अदब सा सलाम पड़ा बाजियाब था नूर खजीने में मुझो लाश दफन ते मदीने में हिया आरज़ू सब जिया सीने में असां जो लाश दफन ते मदीने में मुझो लाश दफन ते मदीने